अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जी खूबसूरत ऐं मशहूर गुलकारा फ़ाइज़ा अली तरफ़ां कोर्ट वञण जो ऐलान ॿुधी करे तव्हांखे बि हैरत थींदी। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी मशहूर गुलकारा फ़ाइज़ा अली तरफ़ां पाण ते थींदड़ तनक़ीद ऐं सोशल मीडिया ते पाण ते हलंदड़ ट्रायल ख़िलाफ़ कोर्ट वञण जो ऐलान। सिंगर फ़ाइज़ा अली जी ॾाॾी राइज़दा परवीन पंहिंजी अख़बार खे इंटरव्यू दौरान ॻाल्हि। राइज़दा परवीन वधीक चए थी त हिकु मीडिया इदारे फ़ाइज़ा लाइ किरियल ॿोली इस्तेमालु कंदे संगीन इल्ज़ाम हया आहिनि। सोशल मीडिया ते बि ग़लति ॿोली ॾिसी तकलीफ़ थिए थी। असां तमामु ग़रीब ऐं सादा माण्हू आहियूं, राग ॻाए पेट गुज़र कंदा आहियूं। ब्लैकमेल कयो पियो वञे, हुकूमत नोटिस वठे। रोज़ानी पंहिंजी अख़बार सां ॻाल्हियूं।